स्मार्टफोन्स जो मुद्दो ख़त्म थियण जो पतो कीअं लॻाइजे ऐं फ़ोन जी ज़िंदगी कीअं वधाए सघिजे थी। गुज़िरियल ॿिनि-टिनि ॾहाकनि में इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस जी ज़िंदगी बुनियादी तौर ते वाहिपेदार जे सुठे इस्तेमाल ते भाड़ींदी हुई, पर हाणे ईअं नाहे। असां मां घणनि माण्हुनि पंहिंजे बुज़ुर्गनि वटां ॿुधो हूंदो त कहिड़ी रीति हुननि हिक ॾहाके या उन खां बि वधीक वक़्त ताईं हिक ई इलेक्ट्रॉनिक डिवाइस जो इस्तेमालु कयो। अॼोका स्मार्टफोन्स ऐं ॿियूं डिवाइसिस 3 या 4 सालनि बाद आहिस्ते आहिस्ते ख़त्म थियण जो अहसास ॾियारींदा आहिनि ऐं शुरूआती चुस्ती नाहे रहंदी। स्मार्टफोन्स बि इंसाननि जीअं पंहिंजे सुनहरी दौर ज़िंदगी जे बहिराननि ऐं रिटायरमेंट जे मरहले मां गुज़रंदा आहिनि। खोड़ ॿियुनि डिवाइसिस जे उबतड़ जिन जो मुद्दो ख़त्म थियण जी मख़सूस तारीख़ हूंदी आहे, स्मार्टफोन्स जो मुद्दो ख़त्म थियण जी तारीख़ नई लिखी वेंदी आहे ऐं नई डिवाइस जी सेटिंग्स में नज़र ईंदी आहे। स्मार्टफोन्स जी कारकर्दगी उन ते भाड़े थी त उन में कहिड़ा सॉफ्टवेयर हलाया वञनि था। फोन्स में सभ खां पहिरियां अपडेट्स ईंदियूं आहिनि जिन में नयूं ख़ासियतूं, कारकर्दगी में बहितरी ऐं अहम सिक्योरिटी पेजिस हूंदा आहिनि। इन खां पोइ जीअं जीअं वक़्तु गुज़री वेंदो आहे, नवां मॉडल्स मुतारिफ़ थियण लॻंदा आहिनि ऐं मैन्युफैक्चरर्स पुराणनि मॉडल्स ते घटि ध्यानु ॾींदा आहिनि ऐं अहिड़ी रीति अपडेट्स ख़त्म थी वेंदियूं आहिनि ऐं नेठ बंदि थी वेंदियूं आहिनि। इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त स्मार्टफोन पंहिंजे टेक्निकल मुद्दे खे ख़त्म करे चुकी आहे। इन खां पोइ मोबाइल फ़ोन में ट्रोड़ फोड़ जा आसार बि नज़र अचणु शुरू थी वेंदा आहिनि। ट्रोड़ फोड़ त पंहिंजी जाइ ते, पर डिवाइस जी कारकर्दगी बि सुस्त थी वेंदी आहे। एप्स खे लोड थियण में वधीक वक़्तु लॻंदो आहे ऐं क्रैश थियणु आम ॻाल्हि बणिजी वेंदो आहे, जॾहिं त बैटरीअ जो तेज़ीअ सां ख़त्म थियणु मथे जो सूर बणिजी वेंदो आहे। उहे माण्हू जेके पंहिंजे फ़ोन्स खे जदीद गेम्स ऐं एप्स सां भरे छॾींदा आहिनि, उन्हनि लाइ मुद्दो ख़त्म थियण जी तारीख़ जल्दी अचे सघे थी। उहे माण्हू जेके पंहिंजी फ़ोन में वधीक मेमोरी, प्रोसेसिंग, बैटरी ऐं ॿिया वसीला इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि जो फ़ोन जल्द सुस्त थी वेंदो आहे। ॿिए पासे जेके माण्हू पंहिंजे फ़ोन खे रोज़ानी सरगर्मियुनि में कॾहिं कॾहिं कॉल्स लाइ इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि खे इहो सुस्त महसूस नाहे थींदो। फ़ोन जी कारकर्दगी उन वक़्त ताईं बहितर रहंदी आहे जेसि ताईं मैन्युफैक्चरर तरफ़ां बाक़ाइदा सिक्योरिटी फीचर्स मोकिलिया वेंदा आहिनि। पुराणा फ़ोन्स जदीद तरीन सॉफ्टवेयर खे हासिल न आहिनि करे सघंदा। करण त ईअं घुरिजे त नई या पुराणी मोबाइल फ़ोन वठणु घुरिजे, पर जेकॾहिं अव्हां ईअं नथा करे सघो त कुझु शयूं आहिनि जिन ते अमल करे अव्हां पुराणे फ़ोन खे बहितर करे सघो था। जेकॾहिं अव्हां कुझु एप्लीकेशन्स जो ताज़ो वर्ज़न इस्तेमालु नथा करे सघो त अहिड़ियुनि ई ॿियुनि एप्लीकेशन्स खे इंस्टॉल करियो, पर कोशिशि करियो त उहे एप्लीकेशन्स गूगल प्ले स्टोर ताईं डाउनलोड करियो। थर्ड पार्टी एप्लीकेशन्स खां पासो करियो ऐं अवामी वाईफाई इस्तेमालु न करियो, छो त गूगल प्ले स्टोर खां सवाइ डाउनलोड थींदड़ एप्स में मसइला पेश अची सघनि था ऐं फ़ोन सुस्त थी सघे थो। हमेशा कोशिशि करियो त एप्स जो लाइट वर्ज़न इस्तेमालु करियो। अहिड़ियुनि एप्स खे ख़त्म करे छॾियो जेके अव्हां इस्तेमालु ई न कंदा। जंहिं अव्हां पंहिंजे फ़ोन खे वधीक देर ताईं हलाइणु चाहियो था त इन में नंढियूं नंढियूं एप्स इस्तेमालु कयो जिन सां मेमोरी ते दॿाउ न पवे।